जी जी वैसे मां होते गुलाम अली खे गोली हणी ज़ख़्मी त करे विधो आहे, पर होते पुलिस पहुची वई ऐं हुनखे ज़ख़्मी हालत में अस्पताल खणाई वई आहे। पर वैसे तव्हां फिक्र न कयो, मां हुनखे अस्पताल में वञी मारींदुसि, अस्पताल में कहिड़ी मारींदुसि। अस्सलाम वालेकुम सर। जी अब्दुल जब्बार, छा पोजीशन आहे? सर गुलाम अली जी हालत सीरियस आहे सर। ऑपरेशन हली रहियो आहे, दुआ कयो त होश में अची वञे ऐं संदसि हालत ख़तरे खां ॿाहिरि अचे। अल्लाह साईं उन जी हालत बहितर कंदो। गार्ड जी कंहिंसां दुश्मनी थी सघे थी? गुलाम अली जो नओं दुश्मन पैदा थियो हो ऐं ज़ालिम संदसि ज़िंदगी खसण जी कोशिशि कई ऐं सर असांजी टीम उनखे हॉस्पिटल खणी आई आहे। पंहिंजी टीम खे चओ त अलर्ट रहनि, जीअं कंहिंजो पाछो बि हिन ताईं न पहुचे। जी सर, असां पुलिस जा सभई जवान चौकस थी बीठल आहियूं। शाबाश, वेरी गुड वेरी गुड। तव्हां वटि पहुचां थो। वालेकुम अस्सलाम। जी ॿुधायो छा पोजीशन आहे? सर असांजी पूरी पुलिस नफ़री अस्पताल वटि चौकस आहे। अगरि जेकर गुलाम अलीअ खे होश अचे थो त पोइ निशा बेगम जे क़त्ल जी या ख़ुदकशी जी अॻुभराई थी वेंदी। ओके ओके, ज़बरदस्त, वेल डन। जी जी सर, ओके सर। सर मुंहिंजी एसआई हाकिम अली सां ॻाल्हि ॿोल थी आहे। मूंखे त लॻे थो त हैबत ख़ान जे माण्हुनि ई गुलाम अली खे टारगेट कयो आहे। मूंखे त हाणे पूरी पक थींदी पई वञे त निशा बीबीअ जो क़त्लु थियलु आहे। सर असां राज़ तां पर्दो हटाइण जे लाइ काफ़ी कामयाबी माणे चुका आहियूं, पर सर इन हाई प्रोफाइल केस तां पर्दो हटाइण जे लाइ गुलाम अली जो ज़िंदा रहणु तमामु ज़रूरी आहे। तव्हांखे हींअर अस्पताल वञणु घुरिजे त जीअं हुनजो बयानु कलमबंद थी सघे, मतां निशा बीबीअ जे क़त्ल में का अॻुभराई थी सघे। जी बेहतर सर, पोइ मूंखे इजाज़त आहे सर। जी तव्हां वञी सघो था। थैंक यू सर। साहब, मैडम निशा का बि ख़ुदकुशी न कई आहे, उनजो क़त्लु थियो आहे। मैडम निशा जो क़त्लु पंहिंजे मुड़ुस हैबत ख़ान ई करायो आहे। मां उनजो सुल्तानी गवाह थियण लाइ तयारु आहियां। अच्छा, मतिलबु त इन सॼी गैम जो मास्टर माइंड हैबत ख़ान आहे। उनजो ख़ासि माण्हू नांग आहे ऐं मैडम खे नांग ई क़त्लु कयो आहे। मूंखे इहो ॿुधायो त तूं अचानक उनजे ख़िलाफ़ छो थी वहीं? साहब, मां अचानक न आहियां पियो, मां उनजा सभु ज़ुल्म सतिया, पर ही ज़ुल्म बर्दाश्त करण जहिड़ो न हुयो। मैडम निशा असां गार्डन सां माउ ऐं भेण जहिड़ो सलूक कंदी हुई। हू हिकु नेक ऐं रहमदिल औरत हुई। कुझु बेज़मीर माण्हू इन क़त्ल ते ख़ामोश रहिया, पर मुंहिंजो ज़मीर जागी पियो ऐं मूंखे सच ॻाल्हाइण ते मजबूर करे छॾियईं। साहब, हिकु ॾींहुं मां तमामु घणो परेशान हुयुसि ऐं गुलाम अली, तू रोई छो पियो? मैडम साहिबा, मुंहिंजी धीउ आहे 5 सालनि जी, जेका तमामु घणो बीमार आहे। हुनजे इलाज लाइ परेशान आहियां। डॉक्टरनि हुनजे इलाज लाइ 1 लख रुपया घुरियो आहे ऐं मूं ग़रीब वटि एतिरा पैसा थियनि ई नथा त जीअं हुन न्याणीअ जो इलाज थिए, हुनजी ज़िंदगी बचे। ओए तू रक़म रही सघां घुरी आहे? मैडम साहिबा, रेस त मोकल ॾियण लाइ राज़ी न आहे, तूं पैसा काथो ॾींदो? तव्हां सॼी राति वेही असांजी हिफ़ाज़त कयो था ऐं असां तव्हांजे बचनि जो बि न सोचियो। न न, इहे नथो थी सघे।
ही वटि हे कुछ पैसा आहिनि, ही वटि पंहिंजी धीअ जो इलाज कराए ऐं मां तोखे 2 हफ़्ता मोकल बि ॾियां थी। पंहिंजे ॿारनि सां सुखियो वक़्तु गुज़ारे अचिजांइ, ठीकु आहे? महिरबानी मैडम। या अल्लाह, तुझी ज़ात जो शुक्र आहे, मैडम साहिबा ॾे खैर ऐं खैरियत कजांइ। उन मुंहिंजी मासूम न्याणीअ जी ज़िंदगी बचाई। उन नेक औरत जो मां खून कीअं थो ज़ाया थियण ॾियां साहब। मां कातिल खे हरगिज़ न बख़्शींदुसि साहब। ऐं मूंखे ख़बर आहे त रेस हैबत ख़ान मूंखे मारण लाइ नांग खे मोकिलियो हूंदो, पर साहब मूंखे पंहिंजे मौत जो कोप न आहे। बसि मैडम निशा जे क़त्ल सां इंसाफ़ थिए। सर, पोइ त हिन जी जान खे ख़तरो आहे। मिस्टर गुलाम मुस्तफ़ा, मां सम्झां थो त हैबत ख़ान ग़ुलाम अली खे ज़रूरु क़त्ल कराईंदो। मुस्तफ़ा, तूं हीअं कर जो प्लानिंग ठाह। पाण अहिड़ी प्लानिंग था कयूं जो नांग जे अचण खां पहिरियां असीं हिते मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते लिकी वेही था रहूं। सम्झी त वियो हूंदे न मिस्टर ग़ुलाम मुस्तफ़ा? जी सर। ग़ुलाम अली, तूं परेशान न थी, अला बहितर कंदो। जी जी सर, असां अस्पताल में लिखियल बीठा आहियूं। जीअं नांग अचे थो असां तव्हांखे इंफॉर्म कयूं था। जी ओके सर। ओडिस केतिरो त बेवकूफ़ आहे, ईअं थो अचे ॼण पीउ जी उताक अथसि। एतिरी बि ख़बर न अथसि त एम गवाह खे सिक्योरिटी खां बग़ैर रखंदासीं। सरे, चवणी आहे त गोह खे खणी खुटी शिकारनि जा घर ॻोल्हे। अचूं मूंसां। नांग, हा, मां नांग तोखे मलकल मौत सां मिलाइण आयो आहियां। असां तोखे सतो आसमान घुमाइण थी रहिया आहियूं। हल हल गली। ॿुधा त तो निशा बीबी खे छो क़त्ल कयो? साहब खे सही सही ॿुधा। सर, मूंखां निशा बीबी खे मूं पाण पंहिंजी मर्ज़ी सां क़त्ल न कयो आहे, पर मूंखां क़त्ल करायो वियो आहे। उनजो क़ातिल त असुल ख़ुदि उनजो पंहिंजो मुड़ुसु आहे, जंहिं मूंखां इहो क़त्ल करायो। पोइ तो निशा बीबी खे कीअं किथे क़त्ल कयो?
ऐं हिकु ॾींहुं नाग अॼु निशा जी ज़िंदगी जी आख़िरी रात हुअणु घुरिजे। ऐसे जीअं हुकुम था। नांग तू नाग न तुझो मौत। साहब हिन खां पुछो त ही गुलाम अली खे छो मारण जी कोशिशि पियो करे। त पोइ तूं हॉस्पिटल में ग़ुलाम अली खे मारण छो आहीं? सर शायदि रईस हैबत खान खे इहो ख़ौफ़ हुयो त हू असांजे मथां सुल्तानी गवाह थी न बीह रहे। इन करे हुन मूंखे चयो जेकॾहिं ग़ुलाम अली ज़िंदा रहियो त मां तोखे मारे छॾींदुसि। इन करे मां ग़ुलाम अली खे मारण निकितो। सर इहा ॻाल्हि असांखे इहा इंफॉर्मेशन आहे त रईस हैबत खान तोखे हिन क़त्ल जा 10 लख रुपया ॾिना आहिनि। न न साहब न, मूंखे हिन कम जो त हिकु टको बि न आहे मिलियो। इहो सभु कुझु ग़लति आहे, बकवास आहे। शाबाश, वेरी गुड। असांखे जेको कमु करिणो हुयो उहो थी वियो। मिस्टर ग़ुलाम मुस्तफ़ा जी सर। हिन जी रिकॉर्डिंग सेव करे छॾ। ओके सर। मुंशी जुमन मुबारक हुजई। मुबारक कहिड़ी मुबारक? इहा ई त हेबत खान जी ज़ाल जो कातिल लभजी वियो आहे। अच्छा न न मूंखे यकीन नथो अचे। हा हा भला कातिल केरु आहे? संदसि गार्ड नांग मारियो अथसि। इरफान साहब भला सुठो ॿुड़ न पे खाराईंसि छा जो माराए छॾींसि? यार मुंशी जुमन मज़ाक छॾ, ॿाहिरि एमरजेंसी लॻल आहे। जॾहिं कातिल ॻोल्हिजी वियो आहे त पोइ इहा एमरजेंसी छा जी? एमरजेंसी इहा आहे त इहो खून कराईंदड़ हेबत खान जी गिरफ़्तारी थियण वारी आहे। पर हू त वॾो सियासतदान आहे न। कानून सभिनी जे लाइ बराबरि आहे। थी सघे थो त इहा गिरफ़्तारी हिन महिल ई अमल में अची वञे। ख़ुदा करे त हर गुनाहगार खे सज़ाए मौत अचे ऐं हू पंहिंजे अंजाम ताईं पहुचे। आमीन। ड्राइवर किथे आहे? ॾाढी देरि पई था थियनि। ड्राइवर किथे आहे? टिकट कंफर्म आहे जहाज। ईअं नथो थी सघे, ईअं नथो थी सघे। ईअं थी चुको आहे हेबत खान। वक़्तु तव्हांजे हथनि मां निकिरी चुको आहे। असां मैडम निशा जे क़त्ल जे असुल हक़ीक़तुनि ताईं पहुची चुका आहियूं ऐं उन जा पक्का सबूत बि असां वटि मौजूदु आहिनि।
एसएसपी साहब 1 करोड़ 2 करोड़ 3 करोड़ अञा बि नथो मञी त ही चेक वठ पंहिंजी मर्ज़ी सां रक़म लिखी वठ। रईस चओ तीअं पिया ॼणी इहे पैसा खाटी खणी कमाया अथव, तक जे माण्हुनि जो रतु पी ठाहिया अथव नी इहे पैसा। ॾिस एसएसपी इहे ॻाल्हियूं पुराणे ज़माने जूं अथई। हेबत खान ईमानदारी ज़माने जी मोहताज न आहे हूंदी। मां तव्हांखे ॿुधायां त ईमानदार माण्हू जे लाइ हराम जो हिकु ज़रो बि ज़हर जीअं हूंदो आहे। हिते असां जेके पुलिस वारा मौजूदु आहियूं से न रिवायती ऑफिसर आहियूं ऐं न ई हरामखोर। ईमानदारी ऐं बहादुरी असांजे रत जे फुड़े फुड़े में शामिल आहे। हेबत खान वक़्तु बर्बादु करणु बहितर न आहे। जेको तो कयो सो ग़लति कयो, उन जी सज़ा हाणे तयारु अथई। असां पुलिस वारनि खे सिर्फ़ु इहो ॿुधाए त निशा बीबी तव्हां जहिड़े इंसान वटि कीअं पहुती। हेबत खान वक़्तु बर्बादु करणु बहितर न आहे। जेको तो कयो सो ग़लति कयो, उन जी सज़ा हाणे तयारु अथई। असां पुलिस वारनि खे सिर्फ़ु इहो ॿुधाए त निशा बीबी तव्हां जहिड़े इंसान वटि कीअं पहुती। तव्हांजी नज़र में हुनजो कहिड़ो ॾोह हुयो जो तव्हां हुनखे एॾी वॾी सज़ा ॾिनी। एसपी साहब वो एक निहायत हसीन ऐं खूबसूरत अदाकारा हुई। वो हिकिड़े चैनल ते पंहिंजो प्रोग्राम कंदी हुई, दिलि जूं ॻाल्हियूं। उन में वॾनि वॾनि शख़्सियतुनि खां इंटरव्यू वठंदी हुई। ऐं हिकिड़े ॾींहुं पंहिंजी टीम सां गॾु मुंहिंजो बि इंटरव्यू वठण आई। ऐं जीअं ई हुन मुंहिंजो इंटरव्यू वठणु शुरू कयो। हेबत खान नालो त वॾो वज़नाइतो आहे, रोब बि आहे त ख़ौफ़ में समायल बि आहे। इहो नालो तव्हां ते कीअं पियो? हैबत खान असल में मुंहिंजे ॾाॾे जे वालिद साहब जो नालो हुयो। वॾी ॾहकाव वारो माण्हू। ऐं बाबा जो ख़्वाबु हो त मूंखे पुटु ॼमे त मां ॾाॾे जो नालो रखां। इहो असांजी ख़ानदानी रवायत आहे। सियासत में अचण जो तव्हांजो शौक़ु हुयो या को ॿियो सबबु हुयो? असां जद्दी पुश्ती सियासतदान आहियूं। मुंहिंजो परॾाॾो, ॾाॾो ऐं वालिद साहबु उन खां पोइ मां। ऐं उहो बि मूंखे सियासत जो शौक़ु आहे, बल्कि सियासत करण जो शौक़ु आहे ऐं ख़िदमत करण जो बि शौक़ु आहे। ॾाढो सुठो, यानी नस्ल दर नस्ल। हा, असां ख़ानदानी सियासतदान आहियूं ऐं सियासत असांखे विरसे में मिली आहे। अवां खे अवाम जा मफ़ाद अज़ीज़ आहिनि? हा, ज़ाहिर आहे, तॾहिं त वोट कनि था। पर ॿुधो आहे त अवां जा वोटर्स अवां खे ख़ौफ़ मंझां वोट कनि था। कहिड़ा मूंखे सिंग निकितल आहिनि जो माण्हू ख़ौफ़ विझां मूंखे वोट विझंदा। सभु बकवास आहे, मुखालफ़नि जी प्रोपेगेंडा। सर, तव्हांजी शादी करणी थियल आहे? ॿ लव मैरिज अथव या अरेंज? हिकु अरेंज ऐं हिकिड़ी लव मैरिज। मायना त तव्हां इश्क बि कयो आहे? हा, मुंहिंजी त सॼी ॼमार इश्क में गुज़री आहे। अव्हां खे अॻिते बि इश्क करण जो इरादो आहे या शादी करण जो? तो जहिड़ो महबूब मिले त इश्क बि कबो ऐं शादी बि कबी। सिर्फ़ु ॻाल्हि था कयो दिलि रखण जे लाइ या अमली तौर ते बि सीरियस ई आहियो? न,
मां ज़बान जो पको आहियां। असांजा वॾा त ज़बान जे करे सिरनि जा सौदा करे छॾंदा। तूं हा कर महबूब साईं। यानी कि मां राज़ी थियां त तव्हां मूंसां निकाह करण जे लाइ तयारु आहियो? 100% राज़ी आहियां। तूं हुकुम कर। मां तव्हां सां निकाह करण जे लाइ राज़ी आहियां। मां हींअर ई मौली थो सॾायां। रिकॉर्डिंग जे दौरान पाण निकाह था कयूं। माशाअल्लाह, लॻे थो त चंड आसमान तां लही अची मुंहिंजे बिस्तर ते वेठो आहे। इहो त तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे, न त हिन बानी जी कहिड़ी हैसियत आहे। बानी न, मुंहिंजे दिल जी राणी आहे। तुंहिंजी मुर्क त गज़ब जी आहे। ॾिस न, तुंहिंजे खिलण सां सॼो कमरो बहके पियो। मजा जो पर पुठ गैर बर्दन साथी मिली वो मुझे अठ साल ॾिठो तो के माल में न साईं, वो सलीम तो मुंहिंजो मीडिया जो दोस्त आहे। मुंहिंजो हुन सां कोई तालुक न आहे। तोखे शर्म नथो अचे? ॿिए मर्द खे दोस्ती चई और तोखे न छॾींदा। अल्लाह जो कसम, मुझे हुन सां कोई तालुक न आहे। वो सिर्फ मुझे साईं ना, उनखे न मारे साईं। नाग, अॼु निशा जी ज़िंदगी जी आख़िरी रात हुअणु घुरिजे। जीअं तव्हांजो हुकुम। सामान वापस रख। अॼु मां अहिड़े सफ़र ते विख खणी रहियो आहियां जिते हिन दुनियावी सामान जी ज़रूरत कान पवंदी। मूं जेको पोखियो आहे अॼु उहो लुणण पियो वञा। काश इंसान दुनिया जी ऐशो इशरत के छॾे ख़ुदा जे हुक्मनि जी पोइवारी करे त हुन खां को बि गुनाह न थिए। SSP साहब, तव्हांखे जंहिं कातिल जी तलाश हुई उहो हाज़िर आहे। अचो बदकार।